नाज़रीन, ठुल बेदर्दी सां फुलफ्राए कयल सदाम लाचारी जे खून सां इंसाफ़ न थी सघियो। सियासी समाजी धुरनि पारां एहतजाजनि जो सिलसिलो जारी आहे। 12 ॾींहं अॻु ठुल पुलिस सां गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल थियल मक़तूल सदाम लाचारी जे खून सां इंसाफ़ लाइ वारसनि ऐं शहीद सदाम लाचारी वर्किंग कमेटी ठुल पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में जावेद सागर बिरोही, जमाल जोश बोड़ो, सरवान लाचारी, एडवोकेट रोशन कनराणी, कामरेड लुत्फुल्ला लाचारी, नियाज़ लाचारी ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सदाम लाचारी सोशल वर्कर हुयो जंहिंखे पुलिस पारां मुबैना जरतू मुक़ाबिलो ॼाणाए क़तल कयो वियो आहे। जिन ते 12 ॾींहं गुज़रण बावजूद बि सदाम लाचारी जे खून सां इंसाफ़ न थी सघियो आहे। हिननि जो वधीक चवणु हुयो त आला अख़्तियारनि खे घुर्जे त सदाम लाचारी जे खून सां इंसाफ़ करे संदसि वारसनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाजनि जे सिलसिले खे वधायो वेंदो।